एक किताब जो जायज़ो है निराला मज़मून। ज़िंदगी में के शख्सियतूं जाखोड़ की अलामत बणिजी वेंदियूं आहिनि। उन्हनि खे ॾिसी पाण में नओं जोश ऐं वलवलो पैदा थींदो आहे। डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी बि अहिड़ियुनि शख्सियतुनि मां हिकु आहे। हू घणपासाई शख्सियत जो मालिक आहे ऐं संदसि शख्सियत जो हर पासो मिसाली आहे। इल्मी हवाले खां वठी अदबी हवाले ताईं हुन यूनिक कमु कयो आहे। हुन खां अलावा हू जिते पंहिंजी जात जे हवाले सां लॻापियल आहे उते बि हुन पंहिंजो धाको ॼमायो आहे। अदबी हवाले सां संदसि कम जा कई हवाला आहिनि। मज़मून, मकाला, कहाणियूं, कालम, तहक़ीक़, तनक़ीद ऐं तर्जुमे में संदसि बेशुमार ख़िदमतूं आहिनि। हिते आउं संदसि ॿाहिराणे अदब जे हिकु किताब निराला मज़मून जो जाइज़ो पेश कयां। सिंधी अदब में ॿाहिराणे अदब में घणे भाङे शाइरी थी आहे। नस्र में मुतमिन कंदड़ कमु तमामु घटि थियो आहे। उन खां अलावा तर्जुमो ऐं साइंसी अदब त अञा बि घटि आहे। मुताले ठाहियल किताब मज़मूननि जे तर्जुमनि जो किताबु आहे ऐं मज़मून बि साइंसी। हिन किताब जा ॿी माना में सिंध जे ॿारनि खे जदीद दुनिया सां मिलाइण जी कोशिश कई वई आहे। हर हिकु मज़मून साइंटिफिक हवाले खां लिखियलु आहे ऐं उन्हनि में हैरान कंदड़ ॻाल्हियूं आहिनि। जीअं मज़मून ख़लाई शहर में ॼाणाइल आहे त ख़लाई शहरनि जो जदीद निज़ाम बेहद जदीद क़िस्म जो हूंदो। रेडियो ऐं टेलीविज़न जे ज़रिए धरतीअ सां राब्ते करण में रुगो 1.24 सेकंडनि जो वक़्तु लॻंदो। हर ख़लाई शहर में कंप्यूटराइज़ कतर कान हूंदा। माण्हुनि खे रुगो पंहिंजे कंप्यूटर खे इशारो करणो पवंदो ऐं पोइ उहे पंहिंजी पसंदि जो किताब पंहिंजे कंप्यूटर जी स्क्रीन ते घर वेठे पढ़ी सघंदा। ॿिए मज़मून हैरान कंदड़ वाचुनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जे वाचनि बाबति निहायत तफ़सील सां ॿुधायो वियो आहे। वाचनि जे ठहण खां वठी उन्हनि जे इस्तेमालु ऐं अफ़ादियत बाबति निहायत मुफ़स्सिल ॼाण मुहैया कई वई आहे। हिन किताब जो हिकु ॿियो मज़मून अचो त सोन ठाहियूं तमामु दिलचस्प ऐं मालूमाती आहे। हिन मज़मून में सोन जे मिलण जे हंध, सोन जी सुञाणप, सोन जा क़िस्म ऐं उन्हनि जी परख ऐं उन्हनि जे इस्तेमालु बाबति तफ़सीली ॼाण ॾिनी वई आहे। उन खां अलावा हिन में ॿिया केतिरा ई अहम मज़मून आहिनि जिन जो जाइज़ो मां लिखियो आहे त उहो पेश नथो कयां। मजमूई हवाले खां हिन किताब जो हिकु हिकु मज़मून हिकु हिकु किताब जेतिरी इल्मी अहमियत जो आहिनि।